नाज़रीन, शहदादकोट वेझो 7000 आबादी वारो ॻोठ एतबार चांडियो ॿोॾि सबबि सख़्तु मुतासिर थियो आहे, जंहिंजूं अटकल 80% इमारतूं ड्रही पट पइजी वियूं आहिनि। केडियो न्यूज़ जे रिपोर्टर अदनान भट्टी ॻोठ एतबार चांडियो जो जाइज़ो हिन रीति पेश कयो आहे। नाज़रीन, असीं हिन वक़्तु शहदादकोट तालुके जे वॾी आबादी रखंदड़ शहर ऐं ॻोठ रईस एतबार खान चांडियो में मौजूदु आहियूं, जिते ॿोॾि जे पाणी वरी तबाही मचाई आहे। सवें घर जेके आहिनि उहे पट थी विया आहिनि ऐं जेके सरकारी इमारतूं हुयूं, स्कूल हुया ऐं बेसिक हेल्थ सेंटर आहे, उन समेत समूरो जेको शहर जो मुख़्तलिफ़ कचा घर जेके हुया ऐं थोरे पक्का घर आहिनि उहे ड्रही पट थी विया आहिनि। नाज़रीन, मां इहो बि ॿुधाईंदो वञा, हीउ शहर एतबार खान चांडियो अॻूणे MPA ऐं अॻूणे सूबाई सलाहकार रईस हाजी खुदानो खान चांडे जो शहर आहे, जेको सियासी लेवल ते ॻढ़ जी हैसियत रखंदड़ आहे। हिन शहर में हिन वक़्तु केतिरा ई सियासी जेके आहिनि जे चूंडियल नुमाइंदा सां गॾु UC जा नाज़िम पिणु जो ॻोठ सॼो पियो वञे। ऐं हीउ जेको ॻोठ आहे, हिन वक़्तु तव्हां नाज़रीन स्क्रीन ते ॾिसंदा हूंदो त समूरो ॻोठ पाणी जी लपेट में आहे ऐं हिन ॻोठ में तक़रीबन 8 खां 9 फुट जेको पाणी हिन महिल बि मौजूदु आहे, उहो बीठल आहे। केतिरियूं जायूं जेके आहिनि से मिसमार थी वियूं आहिनि, ड्रही पियूं आहिनि। हितां जे ॻोठाणनि जे बहाली जे सिलसिले में गवर्नमेंट पारां अञा त के बि उपाउ न वरिता विया आहिनि, जॾहिं त उतां जा जेके ॻोठाणा आहिनि, जेके चङा मुड़ुस आहिनि उतां जा, ऐं उन्हनि पंहिंजी मदद पाण उनखे बहाल करण जे सिलसिले में उन्हनि कोशिशूं कयूं आहिनि। अधु आबादी जो जेको शहर आहे उहो हिन वक़्तु शहदादकोट शहर खां वापसि थी पंहिंजो ॻोठ रईस एतबार खान चांडियो में मौजूदु आहे। हिन वक़्तु असीं उते ई पाणी में ई मौजूदु आहियूं उतां जे ॻोठाणनि सां ऐं हुननि माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त हू पाणीअ खे ऐं जेके ॿोॾि जा जेके मंज़र ॾिठा अखियुनि सां, केतिरा ई माण्हू 10 खां 15 ॾींहं अंदरि ॻोठ पंहिंजे में फाथल हुया, उन्हनि खे खाद खुराक न मिली सघियो आहे। उहे ॾिसूं त कहिड़ियूं मुश्किलातुनि सां मुंहुं ॾिनो आहे, उन्हनि छा ॾिठो आहे, उन्हनि सां अचो त ॻाल्हायूं। हीउ ॻोठ असांजो तमामु पुराणो आहे। जेके बि हितां जा माण्हू आहिनि, असांजा वॾा सभु सियासी माण्हू आहिनि ऐं हिते असांजी तमामु वॾी ज़मींदारी आहे। तक़रीबन 4 तालुकनि में असांजी वॾी ज़मींदारी आहे ऐं हीउ जेको ॻोठ आहे तक़रीबन 7000 माण्हूअ ते मुश्तमिल आहे। हिते 2 पोलिंग स्टेशनियूं आहिनि ऐं मां अर्ज़ु कयां त जेको तालुको कुबो सईद खान आहे उन जी बि 7000 शहर जी आदमशुमारी न हूंदी, जेका हिन असांजे ॻोठ जी आहे ऐं तमामु वॾो ॻोठ आहे। ऐं हिते जहिड़े टाइम में पाणी आयो त हिते तक़रीबन 50 माण्हू पंहिंजी मदद पाण हिते टिकिया, जेके हितां जी जायूं जॻहूं ऐं ॻोठ जी सॼी ज़िम्मेवारी हुई ऐं हिते उन्हनि जे घरनि जी हिफ़ाज़त ऐं सामान जी हिफ़ाज़त पिया कनि। ऐं 80% हिते ॻोठ तबाह बर्बाद थी वियो आहे ऐं जेके जॻहूं आहिनि उहे पंहिंजो पाणीअ में अची वियूं आहिनि ऐं जेके जॻहूं पंहिंजो बीठियूं आहिनि पंहिंजो 10% या 15% उहे बि पंहिंजो के इत्मिनान जोॻियूं न आहिनि। सरकारी केतिरियूं इमारतूं आहिनि, केतिरा स्कूल आहिनि हिते, गर्ल्स आहे या इहे जेके आहिनि हेल्थ सेंटर आहे, केतिरो छा छा आहे? साईं, हिते हिकिड़ी वाटर सप्लाई स्कीम आहे ऐं उनखां अलावा हिकिड़ी BHU आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हिते लाइब्रेरी, जंहिंजो संगे बुनियाद पाण रखियो ऐं संदसि पंहिंजे नाले सां ई उहा लाइब्रेरी आहे। उनखां अलावा हाई स्कूल आहे बॉइज़ ऐं उन खां अलावा गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे ऐं 2 प्राइमरी स्कूल बॉइज़ आहिनि। इहे सभु पाणी में अची विया आहिनि ऐं तक़रीबन काफ़ी ॻोठ जेको बि आहे उहो सभु पाणी में आयो आहे। सियासी सुञाण रखे थो हीउ ॻोठ, पर पोइ बि हिनखे नज़रअंदाज़ कयो वियो, अलाए छो, अलाए उन जा कहिड़ा कारण आहिनि, ख़ुदा बहितर ॼाणे थो। बहरहाल असां पंहिंजी हिमत ते हिते वेठा आहियूं ऐं वेठा हूंदासीं, कंहिंजे लाइ पंहिंजो वाॼाईंदासीं कोन त को अची ॿियो माण्हू असांजी मदद करे। बहरहाल इहा ॾाढो ॾुख थिए थो त हिन हिकिड़ी ॾुखी घड़ी में कंहिं असांखे यादि कोन कयो। नालो छा? नालो साईं मुंहिंजो इमाम दीन। हा, हीउ ॿोॾि जे पाणी में घणा ॾींहं अंदरि फाथल हुयो? साईं, पहिरें ॾींहं खां वठी अॼु ताईं असां जेकी हिते मौजूदु ॻोठ में आहियूं। हा, कीअं कंदा आहियो खाद खुराक जो? मथे जॻह ते पंहिंजो सुकियूं काठियूं हूंदियूं उहे ठाहे बाहि ॿारे उहो पाण जेके गॾु हूंदा हुआसीं उहे गॾिजी कंदा हुआसीं, उन सां गुज़र सफ़र कंदा हुआसीं। ओचिते जो पाणी आयो तव्हांखे भला ख़बर चार न हुई छा? जी न, ख़बर हुई, पर एतिरी ख़बर न हुई त कोई एतिरो पाणी असांजे ॻोठ में ईंदो। कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾिठई? तकलीफ़ूं न वधीक ॿी कहिड़ी आहे, हेठां पाणी मथां आसमान ज़मीन ॾेखारी किथे कोन थी। झंग में अकेलो माण्हू वेठो आहे, छो शहर पहिरियों शहर हाणे झंग जी मिसाल आहे। जॾहिं माण्हू मोटींदा पोइ वरी असांजी शहर थी न वञे। असां चौकी ॾिनी आहे, हिफ़ाज़त कई आहे, ॻोठ जी रखवाली जे हिसाब सां की जाॻिया आहियूं
अलाह जो असांजे ॻोठ में नुक़सानु को बि चोरी जे हिसाब सां को बि न थियो आहे। साईं तव्हांजो नालो छा? सनावला चांडियो। तव्हां जॾहिं बोर्ड दौरान अंदरि पंहिंजे ॻोठ में फाथल हुयो कहिड़ी कैफ़ियत ॾिठी? कैफ़ियत भउ वारी हुई, मथां पाणी हेठों पाणी हुयो, जायूं किरनि पियूं, मथां हेॾो पहिरियों लाशा अचनि पिया, माण्हुनि खे भउ पियो थिए, कुझु बि खाइण पीअण जे लाइ कुझु बि कोन हुयो। हिते रुॻो असां 5-8 ॼणा रहियल हुयासीं जेके अंदरि मथे जाइनि ते बाहि ॿारे मानी खाऊं पिया, बसि उहो सौदो बि खुटी वियो, बसि पोइ ईअं बुख में पिया मरूं, न पाणी हुयो न अन्न हुयो न कुझु बि न हुयो, गवर्नमेंट जो कुझु बि तावन कोन हुयो असां सां, असां हिते रुॻो अकेला हुयासीं, ॿियो कुझु बि कोन हुयो। हाणे तव्हांजा केतिरा ॻोठ में माण्हू मोटी आया? असांजा तक़रीबन 10% मोटी आया आहिनि, अञा कुझु बि कोन मोटी आयो आहे। अञा सॼो ॾिसो था तव्हां सर्वे कई आहे त तक़रीबन 80% असांजा घर किरी पिया आहिनि, 10% घर उहे आहिनि जेके अञा पाणी जी लपेट में आहिनि, उहे बि किरंदा। असां सरकार तरफ़ां तव्हांजी का वार थी आहे? काई बि वार न थी आहे, कोई बि न आयो आहे असांखे। लड़ी आयो? न, कोई बि न आयो आहे। तव्हांजो हीउ तारीख़ी शहर आहे, सियासी लेवल ते वॾी हैसियत रखंदड़ शहर आहे, हिनखे छो नज़रअंदाज़ कयो? ख़बर न आहे त अलाए छो नज़रअंदाज़ कयो आहे। असांखे ॾुख इहो आहे त असांजो हीउ शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे हिते असांजो आराम करे वियो आहे, शहीद राणी हिते असां वटि ईंदी हुई, उनजे बावजूदि बि असां सां या नाइंसाफ़ी बेअख्याई कई वई आहे। साईं तव्हांजो नालो छा आहे? सिद्धार्थ सिंह चांडियो आहे। तव्हां बोर्ड में अंदरि फाथल हुयो? हा साईं, असां 15 ॾींहं फाथल हुआसीं, खाध खुराक कान हुई, खपी वई, परेशान थियासीं, काठी किली बि ख़तमु थी वई, मथे अची वीरान थी वियासीं, कोई बि हुकूमत जो तावन कोन हो, न मिले पियो, न मोड़ खां वठी न असांखे का गाॾी ॾिनऊं, न का सहूलियत ॾिनऊं, न को असांखे इतलाउ मिलियो। असां ॿार बचा परेशानी में ॾाढो निकिरी पोइ वियासीं साईं, ॾाढो तंगी थी, ॿिया निकिरी असां त रही पियासीं घरनि में। केतिरो पाणी हो चाचा तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पाणी ॾिठो ई न आहे, को अहिड़ो ख़्वाबु ख़्याल ई कोन हो असांखे त को अहिड़ो तूफ़ान थो अचे, हे तूफ़ान को जीअं चइबो आहे न कुदरती के शामतूं साईं, कोई एॾो पाणी हुयो, असांखे कोई एतिरी का तस्दीक ई न त कोई एॾो पाणी ईंदो। तव्हां कीअं गुज़र सफ़र कयो? बसि गुज़र सफ़र काठियुनि ते कयोसीं, हेयो कयोसीं, खपी वियो, पोइ राशन कुझु न पियो मिले, हेयो पोइ ॾाढो परेशान थी वियासीं इन में, पोइ त किने पाणी ते गुज़रान थी वियो साईं। असांजे हुकूमत जो कंहिं शइ जो तावन कोन थियो साईं। जायूं असांजूं 80% तक़रीबन किरियूं साईं। साईं मुतालबो इहो आहे, असांजा फसल विया तबाह थी विया, गीदनि मां व्याजनि तां सेठनि खां पैसा वठी भाण भुता ॾेई ॿिज वरितासीं, हर दर हणाए, कुर्मी अचिरो तक़रीबन अची व्याजनि जो धंधो थी वियो आहे, उन में मुब्तला थी वियो आहे। सारियूं निसरण वारियूं असांजूं हलियूं वयूं साईं, जीअं चवंदा आहिनि हर शइ वई हली, झुगा किरी पिया, माल लुड़ी विया, जीअं चवंदा आहिनि एतिरे क़दुरु आहियूं असां साईं, असां वॾो तंग आहियूं, मतिलबु माना असां सां जेतिरे क़दुरु सहायता कई वञे जीअं चवंदा आहिनि। तव्हांजो नालो छा? मुंहिंजो नालो हाजी लीमो पाण मलंजाणी आहे। कीअं ॾिठो पाणीअ खे बोर्ड वारी? साईं पाणी जी तमामु पहिरीं दफ़ा सूरत हाल तमामु ख़ौफ़नाक आई, जो ॾींहं जो शाम जो 4 बजे धारा पाणी असां वटि 2 बजे धारा पहुची वियो, तंहिंमें भोतार अमर अली ख़ान ऐं भोतार वाजिद अली ख़ान इहे बि मौजूदु हुया। जंहिंमहिल ॻोठ में पाणी घेरो कयो, 2 फुट खनि पाणी जॾहिं वक़्तु पहुतो त पोइ भोतारनि असांखे छॾे कि बाबा हाणे ॻोठ त ख़ुदा जे हवाले, असां हाणे वञूं था पिया। पोइ जो कुझु हुयो असांखे इहे ॾयूं इहे हलिया विया। सुबुह थी राति थी गुज़री, ॿी राति थी त असांजो ई ॾिठो त पहिरियों 2 फुट पाणी हो, पोइ चढ़ी असांखे हिते पाणी 4 फुट आयो। जॾहिं 4 फुट आयो त असांजा हाउस ख़ता थी विया, असांजे लाइ को वसाइल न रहियो, असां वटि का शइ न सम्झी सघियासीं त असां काथे को खाना पीना कयूं या छा। पोइ छतनि ते चढ़ी सामान काठियूं काथां को सुकियूं मेड़े ऐं असां उते वञी सफ़र गुज़र कयोसीं। कॾहिं ज़िंदगी में एतिरो पाणी ॾिठो? चाचा हीअ अछी ॾाढी आया, असां त ज़िंदगी में पाणी असां न ॾिठो आहे एतिरो पाणी, जो असांखे हिकिड़ो ख़ौफ़नाक मौतमार पाणी सम्झ में आयो, जो असांजो हाउस ख़ता थी विया। कीअं गुज़ारी हुई? बसि इहो पाणी गुज़ारेसीं, बुखनि ते गुज़ारेसीं। पंहिंजो ॻोठु हुयो अबे ॾाॾे जो, सोचे छॾे न पिया सघूं, पोइ उन में गुज़ारणो पइजी वियो। हिन टाइम बि कंहिं बचे जी बि ख़बर कान्हे त को किथे आहे, जो को किथे आहे। हाणे छा मुतालबो आहे सरकार खां? असांखे सरकार खे मुतालबो आहे त असां सां सहकार कयो वञे। असां जेको जायूं 80% जायूं जेको ॻोठु तबाह थी रहियो आहे, बाक़ी कंहिं 10% ॻोठु बचियल आहे, उहो बि असांजो कंहिं जोॻो न आहे, उहो बि वञणु जहिड़ो आहे। इहा सो असां सां हुकूमत सरकार सहकार करे असांखे जायूं ठाराइजे, असांखे सां ॿियो सहकार को राशन जो करे। हिन टाइम ते न सरकार को असांजी सार लधी आहे, न संभाल लधी आहे, का ॻाल्हि न कई आहे। तव्हांजो नालो छा? मलाको हुसैन साईं। तव्हांजो छा नुक़सानु थियो आहे ॻोठ में? साईं असांजो नुक़सानु जेको थियो आहे त जॻहियूं बि किरी पयूं आहिनि, ॿाहिरां जेके दीवारियूं भितियूं इहे साम्हूं न थिया आहिनि, असांजे ॻोठनि जा साम्हूं ज़ाहिर आहिनि, असांजी जॻहियूं इहे ड्रही पियूं आहिनि साम्हूं। बोर्ड जो पाणी कीअं आयो तव्हांखे ख़बर न पई?
ओचितो आहे साईं, या बसि ख़बर पई त बसि घरनि में वेठा हुआसीं, ख़बर न पई त पाणी चुधारी फिरी सामान असांजो जेको आहे त रेलियूं हंध पेटियूं सभु ॿुॾी वियूं सॼे ॻोठ जूं, बाक़ी ॿार बचा जेके हिन सां तकलीफ़ न कढी आहे। छा नालो आहे? मुजाहिद हुसैन। तव्हां बोर्ड जे पाणी में ॻोठ में फाथल हुयो? जी हा, असां छा ॾिठो तव्हां? पहिरें ॾाड़े खां वठी असां वियासीं, पहिरीं राति 2 फुट पाणी जमा थियो, ॿिए ॾाड़े ते 4 फुट पाणी जमा थियो। हिते असांजी कंहिं वार कोन कई आहे, तक़रीबन 27 ॾाड़ा गुज़री विया आहिनि, असांजी कंहिं वार करे कोन आयो आहे। कल्ह हिकिड़ो हेलीकॉप्टर आयो आहे जंहिं 5 कटा चांवर जा उछलिया आहिनि, हिन वक़्त ताईं वरी केरु ज़ाहिर न थियो आहे। नाज़रीन, तव्हीं बोर्ड मुतासिर ॻोठ एतबार खान चांडे जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि इहो मुतालबो रखियो आहे त सरकार तरफ़ां का बि वार न पई थिए, जंहिंजे करे असीं पंहिंजी मदद पाण हिते कम जी जेका शुरूआत कई आहे, उनखे ॻोठ खे बहाली जे सिलसिले में कमकार तेज़ करे छॾियो आहे। ऐं हिते जेका आहे उन्हनि इहो सख़्ती सां मुतालबो रखियो आहे त जेके 80% जेके ॻोठ में जेके घर किरी पिया आहिनि, उन्हनि जी असांखे ठाहे ॾियण जी माली मदद कई वञे त जीअं उन्हनि जो घर पंहिंजो अजा वरी उहो बहाल करे सघनि। कैमरामैन राजा मीराणी सां गॾु अदनान भट्टी।